थोड़ी देर जे लाइ तव्हां पंहिंजे ज़हन में इंसान जे वजूद जो ख्याल पैदा कयो। इंसान जेकी अॼु आहिनि 100 साल अॻु बि ईअं ई हुआ, 1000 साल अॻु बि ईअं ई हुआ, त 5000 साल अॻु बि ईअं ई हुआ। तव्हां चवंदव त 5000 साल अॻु वारे दौर जे इंसान ऐं अॼु वारे दौर जे इंसान में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। ईअं कीअं थो चई सघिजे त सभु इंसान साॻिया हुजनि, पर हिते ॻाल्हि रुॻो इंसान जी बनावट ऐं बुनियादी फितरी ज़रूरतुनि जी कजे थी। 5000 साल अॻु वारे इंसान खे बि निंड जी ज़रूरत हूंदी हुई। अॼु जे इंसान खे बि साॻी ई निंड जी ज़रूरत आहे। आगाटे माण्हुनि लाइ बि पेट भरण लाइ खाधो ज़रूरी हो, अॼु वारनि लाइ बि ज़रूरी आहे। तॾहिं वारनि खे बि रहण लाइ महफ़ूज़ जाइ घुर्बल हुई, त हाणोकनि खे बि तॾोका इंसान बि थकावट ऐं जिस्मानी ज़ख़्मनि जो शिकार थींदा हुआ, जॾहिं त अॼोका बि थियनि था। अॻ में बि मींहनि, तूफ़ाननि, ज़लज़लनि ऐं ॿियनि आफ़तुनि खां बचणो पवंदो हो, हाणे बि बचणो पवे थो। तॾहिं बि सिहत जा मसइला हूंदा हुआ, हाणे बि सिहत जा मसइला आहिनि। फ़र्क़ु रुॻो इहो आहे त अॻे शयुनि जी एतिरी गहराईअ सां ख़बर न हूंदी हुई जेतिरी हाणे आहे। एतिरियूं सवलायूं न हूंदियूं हुयूं जेतिरियूं हाणे आहिनि। ताज़ा बिना मिलावट वारा खाधा खाइण जे करे एतिरियूं बीमारियूं न हूंदियूं हुयूं जेतिरियूं हाणे आहिनि। हाणे तव्हां इहो सोचो त अॼोका मसइला आगाटे दौर जा माण्हू कीअं हल कंदा हुआ। मुख़्तलिफ़ मसइलनि जे हल लाइ जेके हाणे तरीक़ा अची विया आहिनि, उहे कुझु वक़्तु अॻु न हूंदा हुआ। उनजो इहो मतिलबु नाहे त उहे माण्हू इन्हनि मसइलनि खे हल ई न कंदा हुआ, पर उन्हनि वटि उन्हनि जा हल ॿिया हूंदा हुआ। अॼु असां अव्हांखे आगाटे माण्हुनि जूं कुझु अहिड़ियूं आम आदतूं ॿुधाईंदासीं जिन मां अॼु बि फ़ाइदा माणे सघजनि था। वॾी ॻाल्हि त जदीद साइंस बि उन्हनि खे कारआमद करार ॾेई चुकी आहे। पेरनि खे तेल मखण सां दिमाग़ तेज़ थिए थो। पेरनि जी तरियुनि खे मालिश कजे त दिमाग़ खे ताक़त मिलंदी ऐं जिस्म जो सूरु ख़तमु थींदो आहे। आङूठनि ते तेल लॻाइजे त अखियुनि जी नज़र तेज़ थींदी आहे। नक ते तेल लॻाइजे त डिप्रेशन ख़तमु थींदो आहे। ॻिचीअ ते तेल लॻाइजे त सुस्ताइप ख़तमु थी वेंदी आहे। दुन में तेल विझण सां सवें फ़ाइदा थियनि था। इहो वज़न वधाइण लाइ बि काराइतो हूंदो आहे। कन में तेल विझिजे त ॿुधण जी सलाहियत वधंदी आहे। कन जे पुठिएं हिसे ते तेल लॻाइजे त फुर्ती थींदी आहे। चेल्हि ते तेल लॻाइजे त चेल्हि जो सूरु ख़तमु थींदो आहे। अखियुनि मथां ऐं निड़ ते तेल लॻाइण सां सुकून मिलण सां गॾु सोचण सम्झण में सवलाई थींदी आहे। हथनि जे पुठिएं हिसे ते तेल लॻाइजे त ज़हानत वधंदी आहे। छातीअ ते तेल लॻाइजे त जिस्म जी गर्मी ख़तमु थी वेंदी आहे। नहनि खे तेल लॻाइजे त हथ सख़्तु थींदा आहिनि। चपनि ते तेल लॻाइजे त चप नाहिनि फाटंदा। कछनि में तेल लॻाइजे त निंड सुकून जी अचे थी। इहे अहिड़ा मसइला आहिनि जेके रुॻो तेल लॻाइण सां हल करे सघजनि था। जेकॾहिं तव्हां मां को बि इन्हनि मसइलनि जो शिकार आहे त रुॻो तेल हणी इन्हनि मसइलनि मां जिंद छॾाए सघे थो। जेकॾहिं इन्हनि मसइलनि जो शिकार नाहियो बि त तेल हणण को बि नुक़सान नाहे ॾींदो।